गजल है अखिन में अबहाम अलाए छामाना अखिन में अबहाम अलाए छामाना हुनाचो सुजाम अलाए छामाना पाण मिटीअ जा माण्हू कोमल दासी सु पाण मिटीअ जा माण्हू कोमल दासी सु सूम समद संग्राम अलाए छा माना सो तंगो या तो खुदियल का फाज सो तंगो या तो खुदियल का फाई सोनो लाल लगाम अलाए छा माना पत विञाए वेठो आखिर मत नूरो पत विञाए वेठो आखिर मत नूरो नाम्यारो बदनाम अलाए छा माना पत विञाए वेठो आखिर मत नूरो नाम्यारो बदनाम अलाए छा माना देश भगती देश दरोही सर्जे देश भगती देश दरोही सर्जे तो ही उपतो इल्जाम अलाए छा माना मूं समझो इस्लाम मोहब्बत ताईं शांति मूं समझो इस्लाम मोहब्बत ताईं शांति तो समझो इस्लाम अलाए छा माना मूं समझो इस्लाम मोहब्बत ताईं शांति तो समझो इस्लाम अलाए छा माना आज़ादी पे झूले हेमू अरूपञा आज़ादी पे झूले हेमू अरूपञा डार मथे विश्राम अलाए छा माना धार तकायद गडिजन जीवन पसजे तो धार तकायद गडिजन जीवन पसजे तो जीम पुछां को लाम अलाए छा माना को मोहन जो मन परूड़े कोन सघे को मोहन जो मन परूड़े की न सघियो राज अयाज़ ऐं श्याम अलाए छा माना अखिरिन में अबहाम अलाए छा माना हुनाचो सुजाम अलाए छा माना
हिन किताब भांडारो मां अॼु हिकु शॉर्ट स्टोरी जेकी तक़रीबन फिक्शन ते मबनी आहे, जंहिंजो नालो आहे ख़ुशी ऐं दर्द जो मेला, और तव्हांजी नज़र करे रही आहियां। उम्मीद आहे त तव्हांखे पसंदि ईंदी। अॼु वरी मुंहिंजे वजूद में हिन जे यादुनि जा पड़लाव कंहिं रेगिस्तान में तपंदड़ रेत जीअं पइजी विया आहिनि, जेका धरतीअ जी दिलि खे साड़े ठोठ बणाईंदी आहे। पोइ धरती उन रेत जी तपिश सां लूसाट जिंदी रहंदी आहे, पर बिड़क ॿाहिरि नाहे कढंदी। बसि कॾहिं कॾहिं आसमान उन जे अंदरि जो आवाज़ ॿुधी वठंदो आहे, जेको धरतीअ जी तपिश सां बादलनि खे जनम ॾींदो आहे, जेके उन जे उञायल ऐं ठूस थी वियल दिलि खे कुझु वक़्त लाइ थधो कंदा आहिनि। उन जे उञायल चपनि ते थोरी उदासी घटि थींदी आहे ऐं ख़ुशी और चांद धरतीअ जी दिलि मां नयूं ज़िंदगियूं जनम वठंदियूं आहिनि। केॾो न अजीब मेलाप हूंदो आहे धरती ऐं आसमान जो। हिक ॿिए खां दूर हुजण करे बि आसमान धरतीअ जी गरमाइश खे महसूस कंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं वॾ फुड़ा वसाए उन खे सैराब कंदो आहे, त कॾहिं सिज जे चौधारी फिरी वञी धरतीअ सां पंहिंजी मुहबत जो इज़हार कंदो आहे। पर मुंहिंजो आसमान किथे आहे, जंहिंजी यादुनि में मुंहिंजो मन सड़ी ठोश थी वियो आहे। कॾहिं त उन ते पंहिंजी मुहबत जो वॾो फुड़ो वसाईंदो, मुंहिंजे रेज़ा रेज़ा वजूद खे पंहिंजे हथनि सां मेड़े पंहिंजे सीने सां लॻाईंदो। काश न दुनिया में दर्द जो न वजूद हुजे हा। दर्द केॾो न ॾुखाईंदड़ लफ़्ज़ आहे, जॾहिं को ॾिए थो या जेको उन मां गुज़रे थो। हिकु ॾींहुं मां निकिरी वियसि दर्द जी तलाश में। हलंदे हलंदे रस्ते ते राति थी वई। परेशानीअ में हेॾां होॾां भटकण लॻसि। ओचितो कंहिंखे पंहिंजे तरफ़ ईंदे ॾिठमि। हिकु रोशनी जेका मुंहिंजे वेझो ईंदी पई वञे ऐं वेझो अचण ते रोशनीअ जे पोयां हिकु ख़ूबसूरत नूरानी चहिरो, वार अछा चांदीअ जहिड़ा, उन पंहिंजे बाझारे आवाज़ में चयो, तूं हिन वक़्तु झंग में छा थी करीं? हुन अछो खीर जहिड़ो हथु मुंहिंजे मथे ते रखंदे चयो, हल भर में मुंहिंजी झोपड़ी आहे। मां ॿी का वाट न सम्झी उन जे पोयां हलण लॻसि। कुझु पंध ते हुन जी झोपड़ी हुई। जीअं ई अंदरि दाख़िल थियसि त साम्हूं वेठल हिकु ॿिए नूरानी चहिरे मुंहिंजी आजियां कई ऐं हथ वधाईंदे चयाईं, मां दर्द आहियां, जंहिंजी तूं तलाश में आई आहीं। पोयां बीठल नूरानी चहिरे चयो, मां ख़ुशी आहियां ऐं असां सदियुनि खां गॾु आहियूं। मां हैरान थींदे चयो, दर्द ऐं ख़ुशी? हिननि चयो, हा। उन्हनि ॿिन्ही नूरानी चहिरनि हम आवाज़ थी मूंखे जवाबु ॾिनो ऐं वेहण जो इशारो कयो। ख़ुशीअ भरिसां रखियल किटलीअ मां चमकीले प्याले में कुझु ओते मूंॾां हथ वधाईंदे चयो, ही पी, जीअं तोखे थोरो सुकून अचे। मूं सवाल कंदे चयो, ही छा आहे? दर्द जवाबु ॾिनो, मुहबत जो जाम। मूं पुछियो, मां पी चुकी आहियां। ऐं उन पीतल जाम जेके बेवफ़ाईअ जो दर्द ॾिनो, तंहिंखे ॻोल्हण लाइ त हिन बयाबान में भटकां थी। दर्द चयो, हिकु दफ़ो ॿीहर पी, पोइ तोखे दर्द जी असलियत ॿुधायां थो। मूं ढुक ढुक करे हिकु दफ़ो ॿीहर मुहबत जो जाम पीतो, जंहिंजे पीअण सां मुंहिंजे अंदरि बेवफ़ाईअ जो दर्द घटिजण लॻो। मुंहिंजो हिकु हथु दर्द पंहिंजे हथ में पकड़ियो ऐं ॿियो हथु ख़ुशीअ पंहिंजे हथ में झलियो ऐं मूंखे झोपड़ीअ खां ॿाहिरि वठी आया। कारी अंधारी राति। दर्द मूंखे इशारो कंदे चयो, हीअ अंधारी राति दर्द आहे, पर जेकॾहिं अंधेरो न हुजे हा त ही तारनि जो टिमटिमाइण तूं कीअं महसूस करीं हा? ख़ुशी हिकदमि मथे इशारो कंदे चयो, हू ॾिस टुटंदड़ तारो, जंहिंजे टुटण जे दर्द में हज़ारे उमेदूं समायल आहिनि। हू पाण खे पंहिंजे वलर खां अलॻि करे ॿियनि जी उमेदनि लाइ उजालो बणिजे थो। उन वक़्तु मूंखे पंहिंजो दर्द बेमाना ऐं अधूरो लॻण लॻो। अधूरा ॾिठल ख्वाब
उन्हें जिनमें नरगिसी ख्याल हकीकत दूर वियल चिलविलानी सूर थियल टहकर उठल चुम्यूं खसियल कुर्बत कुइयायल गीत सारे जा सारा घायल मोहब्बत थोड़ी हुई या दिल लगी हुई का सजा वक्त जी मुहार हुन वटि पई ताना तुनका गारियूं अखियुनि ते खणी माठ जे कुन में सड़ी ऐं बजरी वरतोसी मीरा रात ॾींहुं सोच हुनजी ज़हन समुंड में मौज हुनजी मिलंदी कीअं खोज हुनजी हुनखे न उल्को मूंखे न को आसो जुदाईअ जा वठ ज़हन में घुंज विझी दूर आकाश जे सराब पंध में रुधल उल्को उल्को ई रहिजी वियो सूर सूर ई रहिजी वियो पूर पूर ई रहिजी वियो दर्द दर्द ई रहिजी वियो कहाणी की सिंख दुनिया के समूरनि ॿोलियुनि जे अदब जो हिसो रही है। अक्सर चयो वेंदो आहे त शाइरी इज़हार जो हिकु सवलो तकिड़ो जल्द फैलजंदड़ ऐं ख़ल्क़ ते जल्दी असर कंदड़ सिंख आहे। हिन ॻाल्हि में को बधाव न आहे, पर दुनिया जे लातादाद ॿोलियुनि जे अदब में कुझु अहिड़ियूं कहाणियूं आहिनि जेके शाइरी जे सिंख खां ॻोए खणी वयूं आहिनि या उन्हनि जे मदे मुक़ाबिले मयार जो आहे। अहिड़ियुनि कहाणियुनि पढ़ंदड़नि जो रूह ऐं ज़हन ताईं पहुची वञनि थियूं, कोई छाप कजे पर ज़हन जे कंहिं खाने में लिकी वेठल अहिड़ियूं कहाणियूं जिस्म मां रूह जे निकिरण ताईं नथियूं निकिरी सघनि। अहिड़ियुनि लापाड़ियुनि कहाणियुनि में सिंधी ॿोलीअ मां मोहतरम जमाल अकड़े जी लिखियल सदायात कहाणी पीराणी ऐं अमर जलील जूं लिखियल कहाणियूं अरोड़ जो मस्त सिंधू मुंहिंजे साह में ऐं भगल बाह जो वारिस ऐं ॿियूं कहाणियूं शामिल आहिनि। दुखम सिंध जे ॼातल सुञातल जाखोड़ी शख़्सियत मुवक़्क़ित सयाह आसार क़दीमा जो माहिर ऐं मशहूरु स्पोर्ट्समैन इंजीनियर इश्तियाक अंसारी जे कहाणियुनि जो ताज़ो मजमूओ आहे जेको संदीप अकेडमी कराची छापो पढ़ो कयो आहे। 136 फ़न ते मुश्तमिल हिन किताब में कुल 14 कहाणियूं आहिनि जेके सभु फ़नी मयार मक़सद ऐं पैगाम जे हवाले सां हिक ॿिए खां ॻोए खणण जी कोशिशि कनि थियूं। हीअ सभु कहाणियूं हिकु भेरो पढ़ण सां ई हर कहाणी जी तारीख़ जाग्राफी ऐं किरदारनि जी परवड़ पइजी वञे थी। इहा हिकु ज़िंदा हक़ीक़त आहे त सिंध में न सिर्फ़ु सिंधी कहाणी जो मिज़ाज ऐं किरदारु मज़ान नथी वतन दोस्त ऐं जड़ींदड़ रहियो आहे, पर उन तख़लीक़कारनि जो बि मिज़ाज किरदारु ऐं अंदाज़ जड़ींदड़ जाखोड़ींदड़ ऐं मार त मतारो थियण वारो रहियो आहे। इश्तियाक अंसारी घणो कुझु ॾिठो विरोड़ियो भोॻियो जाखोड़ियो आहे। हिन सियासत सियाहत कोट क़िलनि ऐं क़ैद खे ॾिठो आहे, भोॻियो आहे, फसियो आहे ऐं बैदमन समूरे जाखोड़ विरोड़ तहक़ीक़ मिसाजनि खे पंहिंजी ज़िंदगी में ई सफ़ाए महफ़ूज़ करे छॾियो आहे। इश्तियाक अंसारी साहिब किताब सिंध जा कोट क़िला ओडीपी जा कोड़ खीमा खावरनि गोरख शायद कहाणी जेके मानस मागनि जा सिरियल जो सरमायो फ़ख़्रु आहे। कंहिं कहाणी ड्रामे नावल अफ़साने ऐं नसर नज़मी ख़्याल ऐं प्राण खे अहमियत ज़रूरु आहे, पर उन सां गॾु कहाणी जे किरदार जी ॿोली लहजे अंदाज़ रवायतुनि जो मुशाहिदो किरदारनि सां इंसाफ़ करण इहो सभु कमु आहे। बाक़ी त उहे बेजान लफ़्ज़ ऐं मंज़र हूंदा आहिनि। मिसाल तौर ते कंहिं कहाणी में मनसूब जेके नार निमाणी कंहिं मोहाणी या कंहिं नाखोए जो किरदारु आहे त उन कहाणी जो असुलु रूह ऐं घर ई उन किरदार जी ॿोली लहजे लफ़्ज़ लिबास दुश्मनी बीहत वक़्त ऐं रगत बणबा जे लेखक करण ॻाल्हाइण जो ख़्यालु नथो करे त माना हू मोर कहाणी जो लिखो। पर हिन किताब में इश्तियाक अंसारी साहिब उन समूरनि कहाणियुनि जो ख़्यालु रखी उन्हनि समूरनि कहाणियुनि ऐं दुश्मन जो ख़्यालु रखी उन्हनि खे अहम बणाए छॾियो आहे।
पर सॼी कहाणी जो सफ़र अॼु जारी आहे ऐं जारी रहंदो, पर उन में वक़्त सां गॾु जदीदियत बि आई आहे। हाणे कहाणी में रेडियो फ़ोन, रुमाली चांहि, कंप्यूटर, मोबाइल ऐं ॿियनि जदीद वखरनि वरितो आहे। हुन बावजूदि अञा असां वटि ॿेड़ा, बहिराणियूं, ॻोठ, जबल, ढंढूं, तलाउ, ढोरा, सर, ॿेड़ियूं, मालवंत, वथाण, पोयत ऐं घणो कुझु बचियल आहे। त सिंधी कहाणी हर रंग, रूप ऐं हर दौर में ज़िंदा रहंदी, लिखंदी रहंदी। तसव्वुफ की दुनिया की अजीम शख्सियत और उतने ही बड़े शायर भी मौलाना जलालुद्दीन रूमी। आलमी इस्लाम के ये अजीम सूफी शायर बलख में पैदा हुए थे। बाद में इनके वालिदैन तुर्की के शहर कोनिया हिजरत कर गए। मौलाना रूमी ने अपनी जिंदगी का ज्यादातर हिस्सा कोनिया में गुजारा और यहीं पर दफन हुए। रूमी ने इब्तदाई तालीम उस वक्त के उन उलमाए किराम से हासिल की जो कंदीलों की हैसियत रखते थे। तालीम मुकम्मल करने के बाद रूमी तदरीस के शौबे से वाबस्ता हो गए और अपने हिस्से की शमा जलाने पर मामूर थे। मौलाना रूमी एक मुस्तनद और मोतबर आलिम बन चुके थे। उनका खुतबा सुनने सैकड़ों हजारों लोग जमा होते थे। उनके शागिर्दों की फहरिस्त भी तवील थी। वो अपनी बीवी और बच्चों के साथ एक खुशहाल, बाइज्जत और कामयाब जिंदगी गुजार रहे थे। इन तमाम तर खुशियों और शादमानियों के बावजूद भी न जाने क्यों उनके मन में एक कमी थी, दिल में एक खलिश और जहन में एक कसक थी। वो किसी ऐसी शख्सियत से मिलना चाहते थे जो उनकी जात के निया खाने में दबी इश्क की चिंगारी को बस एक निगाह से शोला बना दे। कहा जाता है कि जब शम्स तबरेज पहली बार मौलाना रूमी के मकतब में उनसे मिले, गर्मी का मौसम था। मौलाना उस वक्त खानकाह के सहन में तालाब के करीब बैठे किसी किताब का मुताला कर रहे थे। उनके गिर्द बुलंद पाया इल्मी किताबों का ढेर लगा था। शम्स ने बेनियाजी से पूछा, ये क्या है? मौलाना रूमी ने शायद अपना वक्त बचाने के लिए एक जुमला कहा, ये वो इल्म है जिसे तुम नहीं जानते। बाज रिवायात में ये है कि उस पे शम्स तबरेज ने चंद किताबें उठाकर पानी में फेंक दी। उस पर सब हक्का बक्का रह गए। नायाब कलमी नुस्खे थे। पानी से सियाही धुल जाना तो यकीनी था। मौलाना के शागिर्दों ने शोर मचाया तो शम्स तबरेज ने तालाब से किताबें निकालकर वापस रख दी। किताबों का धुलना तो दरकिनार, वो भीगी तक नहीं थी। इस पर हैरत ज़दा होकर अब मौलाना रूमी ने पूछा, ये क्या है? शम्स तबरेज ने मुस्कुराकर जवाब दिया, ये वो इल्म है जिसे तुम नहीं जानते। रूमी की जिंदगी के पुरसुकून तालाब में शम्स ने एक ऐसा कंकर फेंका जिसकी लहरें वक्त के साथ साथ दूर दूर तक फैल गईं। रूमी उस दरवेश से इतना मुतासिर हुए कि वो उसे अपने घर ले आए और शबो रोज उनकी कुर्बत और सोहबत में गुजारने लगे। शम्स से इश्क के बाद रूमी की खानदानी और सामाजी जिंदगी में इतने मसाइल पैदा हुए कि आखिर एक दिन शम्स घर के पिछले दरवाजे से बाहर गए और कभी लौट कर न आए। शम्स की गुमशुदगी के बाद एक दिन उनके मरने की खबर ने रूमी को नीम दीवाना कर दिया और वो गलियों और बाजारों में उनको तलाश करते रहे और आखिर एक दिन उन्हें एहसास हुआ कि शम्स मरे नहीं हैं, वो उनके अंदर जिंदा हैं। उसके बाद से रूमी ने शायरी शुरू की और अपने पहले दीवान का नाम भी दीवाने शम्स तबरेज रखा। रूमी फरमाते हैं, मौलवी हरगिज नशुद मौलाए रूम, मौलवी हरगिज नशुद मौलाए रूम, ता गुलामे शम्स तबरेजी नशूद। मौलवी कभी भी मौलाना रूम नहीं बन सकता जब तक वो शम्स तबरेज का गुलाम न हुआ।
उसके बाद शायरी का सिलसिला दराज हो गया। उन्होंने मसनवी मौलाए रूम के हजारों अशार तख्लीक किए, जो आरिफाना शायरी का कीमती सरमाया है। जो कोई भी रूमी को जानता है वो ये जानता है कि उनका रास्ता खुदा से मोहब्बत का रास्ता है। खुदा से ताल्लुक की चाह और आजिज़ी इस मोहब्बत का लाजमी जुज़्व है। मौलाना रूमी एक बड़े फनकार मुअल्लिम थे, जो खारिजी और दाखिली जिंदगी में एक खूबसूरत तवाज़ुन देखना चाहते थे। रूमी गालिबन इंसानी तारीख का वाहिद शायर है जो अपनी मौत के 800 बरस बाद भी अपने पढ़ने वालों को मुतासिर करता रहा है। रूमी की शायरी और ख्यालात में नगमे, मौसीकी और रूहानी खुशबू है, जिससे दुनिया का हर फर्द खुदा से जुड़ जाता है। रूमी की दुनिया में रक्स एक इल्हामी दिलकशी है जो इंसान को खुदा से एक कर देता है। रूमी के चाहने वाले रक्स करके दिलकशी बिखेरते हैं। रूमी अपने ख्यालात और एहसासात का इजहार शायरी के जरिए करते थे और उसके बाद उसी शायरी को मौसीकी से जोड़ देते थे और मौसीकी को रक्स से। आइए आज के बाज़गश्त के एपिसोड में हम सुनते हैं रूमी के एक कलाम का उर्दू तर्जुमा और महसूस करते हैं कि रूमी तसव्वुफ के किन मनाजिल के राही थे। एक दिन जबकि मैं मर जाऊं, जब मेरा ताबूत ले जाया जा रहा हो, तो हरगिज मत सोचना कि मुझे इस दुनिया की याद आ रही है। न मेरे लिए गमज़दा होना और ना ही आहोजारी करना। जब तुम मेरा ताबूत देखो तो हरगिज ये ना कहना कि मैं रुखसत हो रहा हूं। मैं नहीं जा रहा, मैं तो अबदी मोहब्बत तक पहुंच रहा हूं। याद रखना, ये कब्र सिर्फ एक पर्दा है जिसके पीछे जन्नत है। तुम मुझे सिर्फ कब्र में उतरता देखोगे, अब मुझे उड़ते हुए भी देखो। आखिर कैसे इख्तिताम हो सकता है? जब सूरज गुरूब होता है या चांद डूब जाता है तो अंजाम की तरह लगता है, लेकिन हकीकत में ये एक सुबह की तरफ इशारा है। याद रखना, जब कब्र तुम्हें कैद कर लेती है तो तुम्हारी रूह को आजाद कर दिया जाता है। क्या तुमने कभी ऐसा बीज देखा है जो जमीन में गया और उगा ना हो एक नई जिंदगी के साथ? फिर तुम्हें अपने उठने पर शक क्यों है? तुम भी तो एक बीज हो जिसका नाम इंसान है। जब आखिरी बार अपना मुंह बंद कर लोगे, तब तुम्हारे अल्फाज और रूह का ताल्लुक ऐसी दुनिया से जुड़ जाएगा जो ज़मान व मकान से आजाद होगा, बिल्कुल तुम्हारी रूह की तरह। मेरी कब्र तुम्हें रक्स करने की दावत देगी, लिहाजा तुम तंबूरों के बगैर ना आना। जश्न में गम की गुंजाइश नहीं होती। मौत जमीन के अंदर सोती है, उसकी जबान बंद रहती है। इंसान इश्क़ हबीब की शराब पीकर मदहोश रहता है। जब कफन फाड़ कर देखोगे तो तुम्हें खुद अपनी रूह में एक मैखाना दिखाई देगा। हर जानिब से मौसीकी की आवाज आएगी, बांसुरी की आवाज सुनाई देगी। मेरी कब्र तुम्हें रक्स करने की दावत देगी।